सुप्रीम कोर्ट मेगा करप्शन केसेस जा मुकम्मल तफ़सील तलब करे वरता। वफ़ाक़ी सूबाई वज़ीरनि सलाहकारनि ऐं कामूरनि जे केसेस जा तफ़सील भी तलब कया विया। इमरान खान जी नैब कानून में तरमीमनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो त आम शहरी जे हक़नि सां गॾु क़ौमी मुफ़ादनि ऐं मुआशरे जा भी हक़ हूंदा आहिनि। जस्टिस मंसूर अली रिमार्क्स ॾींदे चयो त एहतसाब लाइ ॿिया इदारा भी मौजूद आहिनि। मुल्क में इक़्तिदार लाइ जंग जारी आहे। आईनी तरीक़े सां हटायल शख़्स इक़्तिदार लाइ रियासत खे ब्लैकमेल करे रहियो आहे। क़ौमी असम्बली में ख़िताब कंदे दिफ़ा जे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त 12 साल अॻु सवात में जेको कुझु थियो सभिनी खे यादि हूंदो। सवात में लॻल बाहि समूरे मुल्क खे वकोड़े सघे थी। 3.25 करोड़ पाकिस्तानी खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। खेनि का बि ख़बर नाहे त ज़िंदगी केॾां वठी वञी रही आहे। पीटीआई अफगान फैसल वाउडा जी तायात नाइली केस में वधीक हिकु ग़लत बयानी साम्हूं अची वई। फैसल वाउडा पारां मुदे ख़ारिजा अमरीकी पासपोर्ट रिटर्निंग ऑफिसर अॻियां पेश करण जो इंकशाफ। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾिना त जंहिं रद्द कयल पासपोर्ट ते तव्हां भाड़ियो पिया उन जो मुदो ख़तम थी चुको हो। आरओ खे ॾेखारियल पासपोर्ट 2015 ईस्वी में एक्सपायर थी चुको हो। नओं पासपोर्ट ठहंदो आहे त पुराणो रद्द थी वेंदो आहे। रद्द कयल पासपोर्ट छोरत छॾण जो सबूत कीअं थो थी सघे। जस्टिस मंसूर अली रिमार्क्स ॾिना त फैसल वाउडा जो हिकु ॿियो कूड़ साम्हूं आयो आहे। हाई कोर्ट वटि तायात नाइली जो अख़्तियार आहे। नेब आसिफ अली ज़रदारी जे चइनि केसिस में वरीयत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नेब रिसर्च डायरेक्टर ARY गोल्ड, पोलो ग्राउंड ऐं SSG कोटेंका में वरीयत ख़िलाफ़ दाख़िल अपीलूं वापसि वठण लाइ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। नेब दरख़्वास्त में ॼाणायो त केसिस में मौजूद दस्तावेज़ शाहिदीअ वारे कानून मूजिब न आहिनि। केस खे हलाइण गैर कानूनी गैर ज़रूरी मश्क हूंदी। नेब पारां चइनी केसिस में आसिफ अली ज़रदारी जी वरीयत 2015 खां चैलेंज थियल आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मौसमियाती तब्दीलियुनि बाबति इजलास। शहबाज शरीफ मुस्तक़बिल में मौसमियाती ख़तरनि जो मुक़ाबिलो कंदड़ घरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर लाइ मंसूबो जोड़ण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म सां चीनी वफ़द जी मुलाक़ात। शहबाज शरीफ चयो आहे त सिंध ऐं बलूचिस्तान जा केतिरा इलाइक़ा अञा बि पाणी हेठि आहिनि। मुतासिर इलाइक़नि में पाणी मां पैदा थींदड़ बीमारियूं चैलेंज आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA खे PTI फॉरेन फंडिंग केस जे कानून मूजिब कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। एडिशनल अटॉर्नी जनरल पारां तयारी लाइ वक़्तु घुरण ते कावर जो इज़हार। ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी। चीफ जस्टिस सतरमंडला रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत फ़ैसिलो ॾींदी आहे त इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि। अॼु तव्हां हुकूमत में आहियो, सुभाणे ॿिया हूंदा। हुकूमतूं तब्दील थींदियूं रहंदियूं पर इदारनि खे हिते ई रहणो आहे। इमरान मुआशरे मां सही ऐं ग़लत जो फ़र्क़ु ख़तम करे छॾियो आहे। मदीने जी रियासत ते सियासत कंदड़ इमरान क़ौमी मुफ़ादनि ऐं इदारनि खे नुक़सान पहुचायो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त कुझु सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ नामुनासिब गुफ़्तगू इमरान जी ज़हनियत, तरबियत ऐं फितरत जी अकास आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद हफ़्ते अंदरि केन शाह मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। केन शाह शहर मां पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में ॿुधणी।
अमलदारनि पारां केनशाह शहर मां 80 सैकड़ो पाणी निकाल करण जी दावा। वकील जे एतराज़ ते अदालत रिपोर्ट तलब कंदे हफ़्ते अंदर केनशाह शहर मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾिनो। सिंध में ॿोॾ ऐं बरसातुनि सबबि वाक़िअनि ऐं बीमारियुनि वगे 786 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक। सूबे वज़ीर शर्जील इनाम चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 76,567 खानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया आहिनि। इमदादी सरगर्मियुनि दौरान मुतासिरनि खे 6,26,514 खेमा 5,41,542 तरपाल बि ॾिना विया आहिनि। सिंध में बरसाती ॿोॾ बाद पकड़ियल गैस्ट्रो, मलेरिया, डेंगी ऐं ॿियनि बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। ठारूशाह ऐं खानपुर में गैस्ट्रो विघे वधीक 2 ॼणा फौत, केतिराई बीमार। मंचर ढंढ जे 0 पॉइंट वटां MNV ड्रेन खे RD4 ऐं 10 वटां लॻल घारा बंदि। अड़ल वाह जे टुटल दरवाज़े जो मरमती कम बि जारी। क़दीमी शहर बूबक जो इंडस हाईवे सां ज़मीनी राब्तो बहाल थी वियो। मेहड़ भरिसां सुपरियो बंद खे लॻल घारो ऐं धामरा वाह खे ॾिनल कट 1.5 महीनो गुज़रण बावजूदि बंदि न थिया। बलूचिस्तान जे बागहेड शहर में मौजूद आहियूं। ॿोॾ जे सबबि हर तरफ़ तबाहीअ जा मंज़र आहिनि और सामान असां न कढी सघियासीं। 300 घर आहिनि असांजे ॻोठ में, मतिलबु टोटली ख़तम थी वियासीं, कोई न बतो आहे न ॻोठ। बसि अल्लाह जो आसरो आहे, घर बर न ठाहे सघंदासीं, ग़रीब आहियूं, घर जी ताक़त न आहे, मना ठाहे बसि मिले वेठा आहियूं, बचण जी यारी वेठा आहियूं। अचानक अची पइजी वियो, असां जान मस कढे वञी वेठासीं खितर किनारे ते। बसि अल्लाह जे आसरे वेठा आहियूं, ॿियो कंहिंजे आसरे वेहूं। हा, रब जी ज़ात उहा ॾींदी। हाणे काॾे वञूं, नंढड़ा बचड़ा आहिनि, सीउ में पिया आहिनि, असां काॾे मथो सियारो थो अचे, काॾे वञूं असां? हाणे महिरबानी कयो, असांखे जॻह ठाराए ॾियो। कोई शइ जी मिलिया छड़ा कुल असां ख़तम आदमी मिले गिर में ताप से सची में बस ये जगह कृपया बलूचिस्तान में बरसात बाद आयल ॿोॾ बागहेड शहर खे मिटीअ में जे ढेर में तब्दील करे छॾियो। ॿोॾ जो पाणी लहण बाद घरनि ॾांहुं वापसि मोटियल शहरी ॾिठल घर ॾिसी लुड़क लाड़े वेठा। बागहेड वासियुनि जो चवणु आहे त शहर में 300 खां वधीक घर हुआ, हिकु बि नाहे बचो। ॿोॾ सबबि सभु कुझु ख़तम थी वियो आहे, थधि सबबि परेशान आहियूं। सिंध आबादगत बोर्ड कमनि जो फी मण अघु 400 रुपया मुक़रर करे फौरी तौर शुगर मिल्स हलाइण जो मुतालबो करे छॾियो। आबादगार अॻवान ज़ाहिद भुरगड़ी चयो आहे त बरसात ऐं बोर्ड सिंध जे आबादकारनि खे तबाह करे छॾियो आहे। आबादगारनि जो वाहिद सहारो कमंद आहे। कमंद जो अघु मुक़रर न करण ऐं शुगर मिल्स न हलाइण ते ॻणती आहे। सेशन कोर्ट इस्लामाबाद में सारा इनाम कत्ल केस जी ॿुधणी। जवाबदार शाहनवाज़ जी वालदा ज़मानत रद्द थियण ते गिरफ़्तार। पुलिस ज़मानत ख़ारिज थियण ते जवाबदार शाहनवाज़ जी वालदा समीना खे गिरफ़्तार करे वरितो। सेशन कोर्ट इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज जवाबदार जी वालदा जी ज़मानत रद्द कई आहे। कराची जे पाक कॉलोनी वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो। हिकु अलकार निहाल शहीद, हिकु वाटड़ू बि मारिजी वियो। शहीद अलकार ऐं वाटड़ू जो मड़ अस्पताल मुंतकिल। फैज़गंज में जो नौजवान जो गोली लॻल लाश हथ सुञाणप मंसूर चांग तौर थी। ॻोठ सूमर चांग वासी नौजवान मंसूर चांग जो लाश अस्पताल मुंतकिल। वारसनि पारां क़त्ल जो शख़्स आहे। ठरी मीरवा वेझो हथियार बंदन फायरिंग करे पीरसन अज़ीज़ुल्लाह वेसर खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार। मीरवा गोरचाणी वेझो जमड़ाव वाह मां
अणॼातल शख़्स जो तशदुद थियल लाश हथ सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त लाश ते मथे ऐं कंध में कुहाड़नि जा निशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल अमले पारां कोरोना रिस्क अलाउंस ख़त्म थियण ख़िलाफ़ इस्पतालुनि जी ओपीडीज़ जो बाइकाट। मरीज़ परेशान। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाज कयो। हैदराबाद जे साइड थाणे मां मुबैना तौर गुम थियल 15 वरनि जी नींगरी चंदा कराची मां बाज़िया। हिकु ॼणो गिरफ़्तार। पुलिस चयो त गिरफ़्तार शख़्स नींगरी चंदा सां शादी करण जी दावा करे रहियो आहे। नींगरी ऐं जवाबदार खे अदालत में पेश कयो वेंदो। उबावड़ो जो सिंध पंजाब दंग ते 2 गाॾियुनि में टकर। फूड खाते जा 2 मुलाज़िम फौत। हादसो गाॾी जी ब्रेक फेल थियण सबबि पेश आयो। फौतुनि जी सुञाणप उबावड़ो वासी नौमान ऐं अलाह वधायो तौर कई वई। फौतुनि जा मढ़ इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कया विया। ठुल जे गड़ीअसन थाणे ते चोरी केस में गिरफ़्तार जवाबदार हथकड़नि समेत फरार। जवाबदार अली रज़ा बरोही खे पुलिस चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हो। ईंदड़ साल पाकिस्तान में रिथियल एशिया क्रिकेट कप जे इवेंट में भारत पारां शिरकत न करण वारे फ़ैसिले ते पाकिस्तान जो रद्दअमल साम्हूं अची वियो। पीसीबी तर्जुमान चयो आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड जे जनरल सेक्रेटरी जय शाह जो बयान मुस्तक़बिल में आईसीसी जे शेड्यूल इवेंट्स ते असरअंदाज थी सघे थो। T20 वर्ल्ड कप जे ग्रुप बी जे मैच में आयरलैंड स्कॉटलैंड खे 6 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। आयरलैंड स्कॉटलैंड पारां ॾिनल 177 रन्स वारो हदफ़ 19 ओवर में हासिल कयो। ॿी मैच में वेस्ट इंडीज़ जी टीम ज़िम्बाब्वे खे मैच खटण लाइ 154 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो।